खैरपुर जो शहर हिंगोरजा जिते लीरी पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी जो कातिल सनस मुर्स जावेद मंगणे जो पुलिस हथां गिरफ़्तार कियो वियो आहे। पुलिस जावेद मंगणे जो खे गिरफ़्तार करे सनस कब्ज़े मां इस्तेमाल थियल पिस्टल बेहद करे वरितो। आगाह कयो आहे त खैरपुर जो इलाइक़ो हिंगोरजा लीडी पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी जो कातिल सनस मुर्स जावेद मंगणे जो पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार पुलिस अॻियां बयान भी ॾिनो। पुलिस जावेद मंगणे जो खे गिरफ़्तार करे सनस कब्ज़े मां वारदात में इस्तेमाल थियल पिस्टल बेहद करे वरितो। लेडी पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी जे कत्ल वारो मामलो जवाबदार औरत जे मुर्स जावेद मंगणे जो खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जंहिं पुलिस अॻियां बयान ॾींदे इहो एतराफ़ कयो त हुन संगावती तकरार वारे मामले तां पंहिंजी घरवारी लेडी पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी खे क़त्ल कयो। जवाबदार जे कब्ज़े मां इन मामले में इस्तेमाल थियल पिस्टल बेहद कयो वियो आहे। खैरपुर जो इलाइक़ो हिंगोरजा लेडी पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी जो कातिल सनस मुर्स जावेद मंगणे जो खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जावेद मंगणे जो खे गिरफ़्तार करे सनस कब्ज़े मां इन कत्ल जे वाक़े में इस्तेमाल थियल पिस्टल बेहद करे वरितो। जवाबदार पुलिस अॻियां वीडियो बयान भी ॾिनो जंहिंमें सनस इहो चवणो हो त संगावती तकरार तां हुन पंहिंजी घरवारी खे क़त्ल कयो। खैरपुर जो इलाइक़ो हिंगोरजा पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी जे कत्ल वारो मामलो सनस मुर्स जवाबदार मुर्स जावेद मंगणे जो खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जावेद मंगणे जो खां वीडियो बयान में एतराफ़ कराए वरितो आहे जंहिंमें सनस इहो चवणु आहे त हुन पंहिंजी घरवारी खे क़त्ल कयो। अब्दुल जब्बार चांग का तफसील मालूम कयूं था। अब्दुल जब्बार आगाह कजो लेडी पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी जो कातिल सनस मुर्स जावेद मंगणे जो निकितो आहे हुन जे एतराफ़ी बयान में हुन तरफ़ां छा एतराफ़ कयो वियो आहे? ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल राति जेको ज़ुलेखा अंसारी जो मुर्सी संदसि जांच में क़त्ल निकितो आहे अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस SSP खैरपुर पिण कई आहे जॾहिं त हिन वक़्तु जेका आहे उन मथां FIR पिण कई वई आहे जंहिंखां राति हुनखे गिरफ़्तार पिण कयो वियो। जांच में हुन ॿुधायो हुन वाक़े ॿुधायो त हिन हीउ क़त्ल मूं ई कयो आहे। इहो संगावती जो कोई तकरार हुयो पुराणो उन जे लाइ पाण में कलम चलासी उन जे पाण में हिक ॿिए सां थोरो थी पियो मसइलो उन जे करे मूं जेको इहो क़त्ल कयो आहे। अहिड़ी जेका आहे स्टेटमेंट हिन मुलज़िम पिण ॾिनी आहे जावेद मंगणे जो। जी जावेद मंगणे जो पाण छा कंदो आहे अब्दुल जब्बार ऐं संगावती तकरार छा को रिश्ते जो मामलो हो जंहिं तां ॿिन्हिनि में कान बंद थी ऐं हुन लेडी पुलिस इंस्पेक्टर खे क़त्ल कयो? जी बिल्कुलु कोई तकरार पुराणो त न हुयो पर कुझु ॾींहं पहिरियां उन्हनि जो थोरो घणो इहो मसइलो हलंदो हुयो जेको जावेद पिण अहिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे त हिन चयो त अहिड़ी माना का वॾी ॻाल्हि न हुई थोरे मसइले सां इहो मसइलो थियो आहे जंहिंजे करे मूं इहो इंतिहाई क़दम खयो आहे ऐं जेको पंहिंजी घरवारी खे पिण क़त्ल कयो आहे। इन पहिरियां त उहो क़बूल न पियो करे जॾहिं SSP खैरपुर हुनखे पंहिंजी तहवील में वरितो त उन ई पंहिंजे बयान में जावेद मंगणे जो ॿुधायो त इहो क़त्ल मूं ई कयो आहे। जॾहिं त तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां कुझु साल हिननि जी सत्संग जी शादी पिण आहे। ऐं अब्दुल जब्बार जंहिं वक़्तु इहो वाक़ियो पेश आयो उन वक़्तु हुन घर में ॿियो केरु मौजूदु हो? हिन हवाले सां को वारसनि जो बयानु साम्हूं आयो आहे? न बिल्कुलु हिन जो जॾहिं असीं उन वाक़े ते पहुता हुई राति त उनजो वालिद ऐं उनजो जेको भाउ आहे ऐं उनजी जेका अमड़ आहे उहा पिण मौजूदु हुया। उन्हनि चयो त असांखे फ़ोन ते इतला मिलियो आहे त ज़ुलेखा अंसारी क़त्ल थी वई आहे। जॾहिं त मौक़िफ़ वारसनि पिण मौक़िफ़ न ॾिनो त उन्हनि चयो त असांखे का बि ख़बर न आहे असीं सिधो मेरा खैरपुर खां हिते आया आहियूं असांखे का बि ख़बर न आहे जेसि ताईं इंक्वायरी नथी थिए तेसि ताईं असीं का माना अहिड़ी ॻाल्हि न ॿुधाईंदासीं। ऐं अब्दुल जब्बार उन्हनि वारसनि बि पंहिंजे हिन बयान में के संगावती तकरार जो ज़िक्र कयो आहे? न वारसनि न कयो आहे। जावेद मंगणे जो इहा स्टेटमेंट ॾिनी आहे त SSP खैरपुर जे अॻियां स्टेटमेंट ॾिनी आहे जॾहिं त SSP खैरपुर इन्वेस्टिगेशन पिण कई आहे उन बि इहो ई एतराफ़ कयो आहे त हिननि जो पाण में तकरार थियो जंहिंजे करे इहो मसइलो पेश आयो ऐं जावेद मंगणे जो इंतिहाई इहो क़दम खयो आहे।
ठीक है अब्दुल जब्बार, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। लेडी पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी जे क़त्ल वारो मामिलो, जांच दौरान कातिल संदसि मुड़ुस ई निकितो। जावेद मंगणे जो जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो, उन जे कब्ज़े मां इन वाक़े में इस्तेमालु थियल पिस्टल बि हथु कयो वियो आहे। वीडियो बयान में जवाबदार जावेद मंगणे जो चवणु आहे त ज़ुलेखा अंसारी सां उन जी पसंदि जी शादी हुई। संगामती तकरार तां ॿिन्ही में अनबन थी ऐं मामिलो एतिरो वधीक न हो, पर उन वक़्तु अहिड़ी सूरत हाल पैदा थी जंहिं ते उन पंहिंजी घरवारी लेडी पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी जो क़त्ल कयो आहे।